गाइस जीअं आउं तयारु थी चुको आहियां, हीअ मुंहिंजा दोस्त बि तयारु थी चुका आहिनि ऐं कुझु दोस्त तयारु थियनि पिया ऐं हाणे असां वञी रहिया आहियूं टोल जी तरफ़। चलो भाई हली देखो अब मैं अॻिते क्या करता हूँ। तव्हांखे पोइ मिलूं था। फाइनली गाइस असां पहुची चुका आहियूं। हीअ असांजा दोस्त आहिनि, पॉइंट जो इंतज़ारु करे रहिया आहिनि। तो फाइनली गाइस असांजी पॉइंट बि अची चुकी आहे। तो गाइस असां पॉइंट में रसी चुका आहियूं। हीअ असांजा दोस्त आहिनि, ॾिसी सघो था बाहुल कयो ओए। नो दोस्त आहिनि असांजा चोईस हज़ार शीनू। थैंक यू दादा। ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं। कह रहे अंदर से मेरे दिल में इतने लड्डू फूट रहे होते हैं, वाह क्या सीन है कि कोई गाइस हम जा रहे हैं टोल की जानिब। तुम्हारी एक्टिंग बहुत सही है। ऐसे खुद का ऐसे तारीफ करूँ सही है, मतलब लगती है लोगों को ठीक। तुम्हें एक्टिंग मतलब तेरी क्यों हवा निकल गई ढूंढू, तू तो ऐसे खड़ा है जैसे मेरे पीछे वो। मेरे क्लाइंट की तरफ देखें और बताएं कि इसकी शक्ल देख के Hey y'all, come look at this.
Oh, no, 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 no.